खिपरो में जीलानी जमायत जो रूहानी पेशवा ए पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA किबला पीर सैयद अमीर अली शाह जीलानी पंहिंजे रूहानी सफ़र दौरान अछड़े थर के मुख़्तलिफ़ ॻोठनि खां पोइ जेसरो समा अछड़ो थर नवाब समूह की पक्की दावत में शिरकत कई, जिते जीलानी जमायत के हज़ारे मुरीदन ए अक़ीदतमंदन के ज़ियारत कराई ए रूहानी खिताब कयो। पीर सैयद अमीर अली शाह जीलानी पंहिंजे रूहानी खिताब में फरमायो त तव्हां पंहिंजे औलाद के तालीम ॾियारियो, ख़ास करे न्याणियुनि के तालीम ॾियारियो ऐं वध खां वध न्याणियुनि ते तवजा ॾियो। न्याणियुनि के सुठी तालीम ॾियण सां गॾोगॾु उन्हनि जो ख़ासि ख्याल रखो, ॿियनि जी न्याणियुनि के पंहिंजो न्याणियूं सम्झो ऐं न्याणियुनि जी वक़्त खां अॻु में शादी करायो। वक़्त ऐं हालात तमामु ख़राब आहिनि, पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि के सुठियूं दुआऊं कंदा करियो। पीर सैयद अमीर अली शाह जीलानी पंहिंजे रूहानी किताब में वधीक चयो त पाड़े वारनि जो हमेशा ख्याल रखना कयो, छो त पाड़ो असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्यारो हूंदो आहे ऐं उन्हनि जी इज़त करियो। पंहिंजे पाड़े जी मस्जिदुनि के आबाद रखो, ख़ासि करे पंहिंजे घर में औरतुनि के नमाज जो पाबंद रखो ऐं दुरूद शरीफ वधीक पढ़ंदा करियो। ऐं जीलानी जमायत जा मुंहिंजे बाबा जा वेझा साथी पंहिंजे पाण खे अकेलो न समझनि ऐं पीर अमीर अली शाह जीलानी तव्हां सां गॾु आहियां। आख़िर में मुल्क ऐं क़ौम जी खुशहाली लाइ दुआ पिणु घुरी वई। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।